अज जो वचन निर्भव जपै सगल भव मिटै। निर्भव जपै सगल भव मिटै। प्रभु कृपा ते प्राणी छुटे। प्रभु कृपा ते प्राणी छुटे। सतगुरु चवंता निर्भव भगवान जो भजन करण सां सब भव मिटी था वञनि। प्रभुअ जी कृपा सां हे प्राणी आज़ाद तो थी वञे, छॾिजी तो वञे। चओ हरे राम। भगवान जो स्वरूप कहिड़ो आहे? निर्भव, हा न। निर्भव। गुरु नानक देव महाराज गुरु ग्रंथ साहिब जे आदि में भगवान जा कुछ विशेषण ॾिना अथऊं। उहे नाला जेके भगवान जे सुभाउ सां जुड़ंदा आहिनि कि हिकु ओमकार, भगवान हिकु आहे। उनजो नालो सचो आहे सतनाम। करता पुरख उहो करतार आहे, सभिनि खे ठाहिण वारो आहे। निर्भव, उहो निर्भव आहे, उनखे कंहिंजो बि भउ कोन्हे। ऐं जेको उन जो भॼन थो करे उहो बि निर्भव थो थी वञे। असांखे कंहिं मां छा मिलंदो आहे? जंहिंखे जेकी शइ हूंदी आहे उतां उहा ई मिलंदी आहे। सूरज मां गर्मी, चंद्रमा मां शीतलता मिलंदी आहे, अग्नीअ मां दाह मिलंदो आहे। जंहिंखे जेकी शइ हूंदी आहे उहो ई माण्हू उहो ई शइ त ॾींदो। गुलनि मां ख़ुशबू मिलंदी आहे त गुलनि मां आग नथी मिली सघे। आग मां दाह ॿारण वारी अग्नि शक्ति मिलंदी आहे त उन में वरी बर्फ़ नथी मिली सघे। लेकिन हिकिड़ा श्री भॻवान आहिनि जेके सभु कुझु ॾेई था सघनि, सभु कुझु। ऐं छा आहे जेको उन्हनि वटि कोन्हे? सॼी सृष्टि उन्हनि जी आहे। उहे निर्भव आहिनि त हिते निर्भव गुण जो असां वर्णन कयूं कि जेके उन्हनि जो भॼन था कनि, उन्हनि जे साम्हूं था अचनि, उहे बि निर्भव थी था वञनि। उहे सभिनि खे स्वीकार कंदा आहिनि, कोई उन्हनि जो पराओ कोन्हे, कंहिंजो बि उन्हनि सां वैर कोन्हे। इन करे निर्वैर। अकाल मूरत, समय खे उन्हनि बणायो आहे, समय जे अंदरि उहे न आहिनि। उहे चाहिनि जंहिंखे उहे बि समय खां पार करे छॾनि। जीअं उन्हनि काकभूषणी महाराज, मार्कंडेय ऋषि, कई संत महात्मा समय जे पार करे छॾिया आहिनि। त उहे अकाल मूरत आहिनि, अजूनी सैभम। उन्हनि जो कॾहिं बि जनम न थींदो आहे। भले हर साल असां उन्हनि जो जन्मोत्सव मल्हाईंदा आहियूं, उहा लीला आहे हिकिड़ी, भॻवान जी लीला यानी नाटक आहे। त अजूनी सैभम, सैभम यानी स्वयंभू, पाण प्रगट थींदा आहिनि भॻवान, हा न। संस्कृत में चइबो आहे स्वयंभू, पाण जेके भव प्रकट थिया उहे सैभम, स्वयंभू भॻवान आहिनि। उहे कीअं मिलंदा? त चयूं गुरु प्रसाद, गुरूअ जी कृपा सां। छा करिणो पवंदो? जप, उन जो भॼन करिणो पवंदो, प्रेम करिणो पवंदो। अच्छा, उहे भॻवान भॻवान कहिड़े समय में रहंदा आहिनि? चयूं आदि सच, सदा खां उहे सत्य आहिनि। जुगाद सच, चओ हरि राम। चइनी जुगनि में, सत्य त्रेता द्वापर कलयुग, चइनी में आहिनि सत्य स्वरूप आहिनि। है बि सच, हाणे बि सच आहिनि। नानक होसी बि सच, सतगुरु चवनि था अॻे बि सत्य हूंदा। इहो ॾाढो सुंदर वर्णन गुरु नानक देव महाराज जन गुरबाणीअ जे आरंभ में ई कयो आहे। त हिते चवनि था निर्भव जपे सगल भव मिटे। जेको उन निर्भव प्रभुअ जो भॼन कंदो उन जा सभु भव मिटी वेंदा। ऐं प्रभुअ जी कृपा सां, प्राणी यानी असां मनुष्य, कोई बि जंहिंमें प्राण आहिनि उनखे प्राणी चइबो आहे। प्रभुअ जी कृपा सां प्राणी छॾिजी वेंदो आहे। हलो हित प्राणी, लेकिन जड़ चइबो आहे वणनि खे, पहाड़नि खे, इन्हनि खे जड़ चयो वियो आहे। कल्ह त गीता जे महात्म में आयो, उन्हनि जो बि उद्धार थियो।
हिकिड़ा महात्मा अची वण जे हेठों सुम्ही पिया। ॿ वण ॿेर जा गॾु हुया। हिकु वण ते मथो रखियऊं, ॿिए वण ते उन्हनि पंहिंजो चरण रखियो। महात्मा खे पतो ई न हो। उहे लेटी करे वेही करे विश्राम करे हली विया। ऐं उहे गीता जा प्रेमी हुआ। उते 4थों अध्याय उन्हनि खे यादि हुयो, मन में सुमरन कयो, यादि कयो, हली विया। कुझु समय गुज़रियो त उन्हनि खे 2 कन्याऊं मिलियूं। अची करे प्रणाम कयूं, चयूं बाबा तव्हांजे कृपा सां असां वणनि जे देह मां मुक्ति पाती आहे। अरे मां कॾहिं तव्हांखे मुक्ति ॾिनी? हा हा तव्हां ई आयो न। यादि अथव 7 साल पहिरियों हिकिड़े वण जे हेठों तव्हां वेही करे विश्राम कयो? हा 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 ॿेरनि जा वण। चयूं उहे असां ई आहियूं। असांखे शाप लॻो हो हिकिड़े महात्मा जो। उहो भॼन पियो करे। राजा इंद्र खे भउ लॻो भई मुंहिंजो सिंघासन न वञे। राजा इंद्र मोकिलियो गंगा जी जे किनारे ते, बनारस जी ॻाल्हि आहे, काशीअ जी। त असां वञी करे उन्हनि खे खलल विधोसीं। संत काम वासना में त न फाथा, लेकिन उहे दुखी थी करे क्रोध में अची श्राप ॾेई छॾियऊं। वरी असां किरी पईसीं चरणनि ते, माफ़ी घुरीसीं त चयूं तव्हांजो हीअं उद्धार थींदो। एतिरो ई न, तव्हांजे उन 4थे अध्याय जे प्रताप जे करे असां बि रोज़ु 4थे अध्याय जो पाठ कंदी आहियूं। ऐं हाणे असां बि वैकुंठ वेंदीसीं। चओ हरे राम। त चवनि था प्रभु कृपा ते प्राणी छुटे। हाणे असां चवंदासीं संत उन्हनि जो उद्धार कयो। उनखे त खेप न ख़्याल। उहे त पंहिंजे भक्तीअ में आहे। कंहिं उद्धार कयो? गीता जे 4थे अध्याय। काॾों आयो गीता जो 4थों अध्याय? कृष्ण भॻवानु ॾिनो। कृष्ण भॻवानु केरु आहिनि? प्रभु। प्रभु कृपा ते प्राणी छुटे। मूल रूप श्री हरिअ जी कृपा थींदी आहे, हा न। पहिरियों कोई त न हुया न, भॻवानु अकेला ई हुया न। संतनि खे बि त भॻवानु प्रगट कयो न। उन्हनि जो आदर महात्म भॻवानु अञा वधायो कि अजोनी सैभम थी वरी संतनि वटि जनम वठी आया, लीला करे प्रकट थिया। त मूल रूपम हरि, पाण भॻवान ई मुख्य आहिनि, उहे ई सभु कुझु आहिनि। इन करे चवनि था प्रभु कृपा ते प्राणी छुटे। हाणे सोचण वारी ॻाल्हि आहे, कंहिंखों छॾिजंदो प्राणी? सभिनि खां वॾो जेको आहे जनम मरण जो बंधन आहे। जनम मरण खां छॾिजंदो, भवसागर खां छॾिजंदो, ऐं उन खां पहिरियों त हिते दुखनि खां छॾिजंदो, वरी दुखनि खां पोइ माया खां छॾिजंदो, विकारनि खां छॾिजंदो, वरी पापनि खां छॾिजंदो, तॾहिं त वरी जनम मरण खां छॾिजंदो, हा न। सभु तरह सां भॻवानु उहो आज़ादी ॾींदा आहिनि, स्वतंत्रता ॾींदा आहिनि, बंधननि खां मुक्त कंदा आहिनि। इन करे है तुलसी प्रति तेक, प्रभु मूरत दयामयी है। भगवान करुणामय, कृपालु। चो हरे राम, हरे कृष्ण, हे हरि श्री कृष्ण गोविंद, हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, गोपाल दामोदर, दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। संत चवंदा आहिनि भगवान जो नालो आहे दीन बंधु, दीनानाथ, दीन वत्सल। कोई अगरि दीन थी वञे त भगवान खे करुणा अची वेंदी आहे। करुणा निधान रही न सघंदा आहिनि। दीन कंहिंखे चइबो आहे? दीन जो उल्टो कयो त छा थींदो आहे? दीन खे उल्टो पढ़ो त छा थींदो? नदी। नदी छा थींदी आहे? ठोस की द्रव? द्रव थींदी आहे। त नदीअ में सार कहिड़ो आहे? जल। अगरि माण्हू जल वांगुरु वही वञे, अकड़ छॾे छॾे, कंहिं बि शइ जी मांपणो छॾे छॾे, 1000 गुण हुजनि त संतनि खे त नज़र न ईंदा आहिनि। असां में त दुर्गुण भरियल आहिनि, तॾहिं बि गुण नज़र ईंदा आहिनि। हा, गुस्सो हुजे त उनखे बि असां चवंदा आहियूं हा मां सही न सघंदो आहियां। मां आहे त विकार, आहे त गंदो विकार, लेकिन पोइ छा चवंदा आहियूं? हा मां ग़लति सही न सघंदो आहियां, मूंखे छा गुस्सो अची वेंदो आहे। पोइ माण्हू चवंदा आहिनि क्रोध थो करे पियो। असांखे सहन न थींदो आहे, काई ग़लति ॻाल्हि असां न सही सघंदा आहियूं। पाण ॼण कोई वॾो साईं वैदेही जनक महाराज आहे,
असां ॼण कोई वॾा ऊंचा थी वियासीं। असां बुराईअ खे बि अच्छाई जे रूप में ॾेखारींदा आहियूं। इन खे दीन न चइबो आहे, दीन उन खे चइबो आहे जेको द्रवित थी वञे। आहा, जब द्रवय दीन दयाल तो साधु संगत पाइए। जॾहिं हे इंसान द्रवित थी वेंदो आहे, दीन थी वेंदो आहे, त दीन दयालु तुरंत द्रवित थी वेंदा आहिनि। जॾहिं उहे द्रवित थींदा आहिनि, सभिनि खां वधीक राज़ी थींदा आहिनि, ख़ुशि थींदा आहिनि, कंहिं ते कृपा कंदा आहिनि, त छा ॾींदा आहिनि? सत्संग ॾींदा आहिनि। जब द्रवय दीन दयाल, जॾहिं कृपा कंदा आहिनि त छा ॾींदा आहिनि? साधु संगत पाइए, संतनि जो संग ॾींदा आहिनि। चओ हरे राम। सूरदास जी महाराजन चवनि था कि हे प्रभु, तूं दुखियारनि जा दुख दूर करण वारो आहे, दीनन दुख हरण देव, संतन हितकारी, संतन जो भलो करण वारो आहे, सुख ॾियण वारो आहे। अजामेल गिद्ध व्याध, इनमें कहो कौन साध। ॿुधायो त कहिड़ा साधु संत हुया। अजामेल भयंकर ख़तरनाक डाकू, गिद्ध जेको हुयो पक्षी हुयो, मांसाहार खाइण वारो, व्याध शिकारी हुयो। इन्हनि में कोई साधु महात्मा हिकु बि न हो, लेकिन तूं इन्हनि खे बि तारे छॾियो। पंछी हूं पद पड़ात गणिकासी तारी, गणिका राम चवाईंदी तोते खे, इन करे कि भाई कुझु ॻाल्हाइणु सिखे। राम चवाई त तूं उन गणिका खे बि तारे छॾियो, त तोते खे बि तारे छॾियो। चओ हरे राम। प्रभु तूं ॾाढो दीन बंधु आहे, कृपालु आहे। तंदुल ते रीझ जात, थोड़े से चांवरनि ते जेको भॻवानु कचे चांवरनि ते राज़ी थी वञे, हिकु साग जे पत्ते ते तृप्त थी वञे, साग पात सो अघात। हिकु पत्तो ॾिनो द्रौपदीअ त उन में राज़ी थी वञे, हिकु कटोरो साग जो खारायो विदुर महाराज त उन ते, छिलका खाराया विदुरानी त उन ते तव्हां राज़ी थी वियो। साग पात सो अघात, अगिनत नहीं झूठे फल। प्रेम सां कोई खाराए त पोइ वरी तोखे साफ़ कुझु अशुद्ध शुद्ध कुझु नज़र न ईंदो आहे। खट्टा मिठा स्वाद तूं न ॾिसंदो आहे, तूं त भाव ॾिसंदो आहे। गिनत नहीं झूठे फल, खाटे मीठे खारी। प्रभु यादि कयो जॾहिं गजराज खे मगरमच्छ पकड़ियो, जॾहिं द्रौपदीअ जो वस्त्र दुशासन पकड़ियो, तॾहिं तव्हां क्षण भर बि देर न करे उन जी रक्षा कई। हरि अवतार वरितो गजराज जे लाइ। चओ हरे राम। माता जो नालो हो हरिणी, इन करे भॻवान जो नालो पियो हरि। ऐं हरि यानी जेके हरण कनि, तव्हां उन जी रक्षा कई। द्रौपदी माता जो तव्हां महल भरे छॾियो वस्त्रनि सां, वस्त्र रूप में प्रकट थियो। सूरदास महाराजन चवनि था प्रभु मां कहिड़ो ॾोह कयो, हाँ मां बि त तव्हांजे दरवाजे ते बीठो आहियां, मूंखे त अखियूं बि कोन्हनि, मूं ते बि कृपा कयो, मुंहिंजी बि बांह पकड़े वठो, मूंखे बि दर्शन ॾियो। चओ हरे राम।